नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गोसपुर में खबर ॾींदा हलूं त समाजी तंज़ीम नेशनल पेस काउंसिल जे हलफ बरदारी तकरीब डिवीज़न चेयरमैन अब्दुल हफीज़ ओगाई ऐं माइनॉरिटी विंग डॉक्टर सुंदर लाल जी निगरानी शहर के मकामी होटल में मुनक़द कई वई। हलफ बरदारी तकरीब में आयल तमाम उहदेदारन के सूबाई सदर सैयद मनवर अली शाह हलफ खणायो। इन मौके ते ज़िले अंदर नेशनल पेस काउंसिल की तकरीब में मदर विंग, माइनॉरिटी विंग ऐं लायज़ फोरम के ज़िले ऐं तालकन जे उहदेदारन के हलफ खणायो वियो। इन मौके ते अगवान सईद मनवर अली शाह, डॉक्टर सुंदर, जाहिद हुसैन शाह, दीवान लाल ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो है त असांजी तंज़ीम जो मक़सद मुल्क पाकिस्तान में अमन की सूरत-हाल बेहतर करण, इंसान ज़ात की खिदमत ऐं भलाई करण जो कम करण है। जैमें असां पहिरीं मरहले में थरपारकर ज़िले के गरीब माण्हुनि में राशन ऐं सर्दी जी मौसम हुजण करे गरम कपड़ा, स्वेटर, जैकेट ऐं ॿियो सामान तक़सीम करण वञूं पिया। हिन चयो है त ही सियासी तंज़ीम न पर फलाही तंज़ीम है, जंहिंजो मक़सद सिर्फ इंसान ज़ात की खिदमत करना है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।